ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा ब्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि हाणे जीवन में असांखे सदा परमात्मा जी छत्र छाया जे हेठां रहणो। अगर असां स्वयं खे सदा परमात्मा जी छत्र छाया जे हेठां समझदासीं न, त असां जीवन में सदा सेफ रहंदासीं। हिन समय माण्हू कोई बि सेफ न आहे न। दुनिया में माण्हू हलन त था, लेकिन कॾहिं बि कुछ भी थी थो वञे। त असां हिन दुनिया में रहंदे हुए बि खुद के घर में ई माण्हू सुरक्षित नथो महसूस करे। अॼु माण्हू कॾहिं बि माण्हू जो दिमाग़ फिरी थो वञे। कॾहिं बि माण्हू के विकार बुराई जे वश थी करे विकार बुराइनि जे वश थी थो वञे त सम्झ ई ख़तम थी वञेसि कि फलानी केर आहे, फलानो केर आहे। न अॼु कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, माण्हू घर घर में हिक ॿिए सां ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा करण लॻी वियो। घर घर में हिक ॿिए जा दुश्मन थी विया आहिनि माण्हू। घर घर में माण्हू हिक ॿिए सां रीस था करनि। त ॿुधायो माण्हू पंहिंजे घर में बि सेफ आहे? कॾहिं बि कोई अॼु ॿ भेणियूं आहिनि, ॿ भाउ आहिनि, भाउ भेण आहिनि, ॿिया संबंध त चलो परे, लेकिन घर में ॿ भाउ आहिनि, ॿ भेणियूं आहिनि, ॿ भाउ भेण आहिनि, उहे बि हिक ॿिए सां केॾो ईर्ष्या कंदा आहिनि, केॾो रीस कंदा आहिनि, केॾो हिक ॿिए सां नफ़रत कंदा आहिनि। भले साम्हूं आहे मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजो भाउ आहे, लेकिन अगरि कंहिं भाउ भेणनि जा संस्कार सुठा आहिनि, पढ़ाई में सुठो आहे, ॻाल्हाइण ॾिसण में सुठो आहे, ॿी सुठी न आहे, ऐं माण्हू त चईंदा न, हा तव्हांजी हीअ धीअ, हीअ पुटु सुठो आहे, उनजो थोरो ईअं। पोइ माण्हू त ॿारनि जे साम्हूं ई थो चए, ॿार त तव्हांजे घर में ई रहनि था न। अॼु न त कल्ह ॿारनि जे कन में घुसंदो ई आहे। पोइ माण्हू त सम्झ न, इहे ॿार छा सम्झ। अॼुकल्ह जा ॿार बि ॾाढो कुझु सम्झी वेंदा आहिनि बचपन खां ई। त बाबा चए थो ॾिसो त माण्हू तॾहिं त माण्हू ॾिसो, माण्हू अॼुकल्ह पंहिंजे ॿारनि खे ॿाहिरि वठी थो वञे, संबंधी घर अचनि था, फोननि ते माउ पीउ जो ई हूंदो आहे। माउ पीउ जो ई हूंदो आहे कि हा मुंहिंजी हीअ धीअ सुठी आहे, समझदार आहे, हिन में थोरो ईअं आहे। त ॿारनि जे साम्हूं ई चओ था त उन्हनि जे दिमाग़ में वेही रहंदो। कल्ह उहो ॿई जेकी ठीक न हूंदी थोड़ी, उहो ॿी सां ईर्ष्या कंदी, नफ़रत कंदी, घृणा कंदी। कई बार समझदार बि हूंदा आहिनि, लेकिन त बि थींदो त आहे न। त बाबा चए थो ॾिसो अॼु घर घर में माण्हू, ॿ ॾेराणियूं आहिनि, तव्हांजी ॿ नुंहं आहे, त तव्हां त ॿिन्हिनि खे सुठी रीति हलो, लेकिन ॿिन्हिनि में कोई न कंहिंमें कोई तंहिंखां सुठो त हीअं चओ, हीअं चओ, हा मुंहिंजी धीअ में इहो सुठो आहे, हिन में इहो सुठो आहे, ईअं छो चऊं हिन में इहा ख़राबी आहे, इहा सुठी आहे, हिन में ईअं न आहे। न, हिन में इहो आहे, हिन में इहो आहे। भई घर में ॾिसो ॿ चीजूं हूंदियूं, कोई बि ॿ मशीनियूं आहिनि, ॿ चादरियूं आहिनि, ॿ कपिड़ा आहिनि, हिकु गर्मी जो कपिड़ो, हिकु सर्दी जो कपिड़ो। त कॾहिं ईअं चऊं अरे मां त इहा त गर्मी में ई सुठो आहे, सर्दी जे लाइ त सुठो न आहे। त गर्मी जा कपिड़ा गर्मी में ई सुठा हूंदा न, तव्हां हुनखे सर्दी सां कंपेयर छो था करो? तव्हां चवंदा इहे गर्मी जे लाइ सुठो आहे, इहे सर्दी जे लाइ सुठो आहे। हर हिकु कपिड़ो बि ॾिसो पंहिंजे पंहिंजे मौसम में कमु ईंदो आहे न। अॼु पेड़ आहिनि
त पेड़ कंहिं मौसम में उहे सुठा आहिनि, कंहिं मौसम में उहे कम जा न आहिनि, बसि ईअं आहिनि। असां उनखे फिटी थोड़ी करे छॾींदासीं, उन्हनि जी ओतिरो देखभाल कंदासीं, उन्हनि सां एतिरो ई असां उन्हनि जी टेक केयर कंदासीं न। त हूअं ई बाबा चए थो घर में बि हिक ॿिए जो कॾहिं बि असांखे अवगुण न ॾिसो, ऐं जंहिंजो अवगुण आहे हुनखे हुनजे साम्हूं त बिल्कुल बि न चओ, छो जी कॾहिं बि कंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि वेही थी रहे। अॼु ॿारनि जे साम्हूं अगरि तव्हां चओ इहे पढ़े नथी, टीचर शिकायत थी करे, पढ़दी बि हूंदी पर हिकु बार चलो न कई, अगरि घड़ी घड़ी चईंदव त हुनजे दिमाग़ में वेही रहंदो आहे मां पढ़ा नथी, पोइ मां पढ़ाई त नथी त मां पढ़ी करे छा करां, पोइ हुनजो मन ई न लॻंदो। त बाबा जे चइण जो मतिलबु आहे कि हमेशा पॉज़िटिव चओ, हमेशा सुठो चओ कि हा कि कोई ॻाल्हि कोन्हे, वैसे त इहे पढ़दी आहे थोरो सो, हाणे कॾहिं बि थी सघंदो आहे, कॾहिं ॿार जी तबियत ठीकु न आहे, कॾहिं तव्हांजा त्योहार आहिनि, कॾहिं तव्हां शादी पार्टी में बिज़ी आहियो, कॾहिं घर जो माहौल ई फंक्शन वारो आहे, खेल कूद वारो आहे, त ॿार बि ध्यानु न ॾींदा आहिनि, माउ पीउ बि ध्यानु न ॾींदा आहिनि। माउ पीउ त सोचदा आहिनि असां पंहिंजे कम में बिज़ी आहियूं, असां त्योहारनि में बिज़ी आहियूं, फलाणे ॿार पढ़नि न पंहिंजे पढ़े, पर घर में अहिड़ो माहौल हूंदो आहे, चाहे सुठो चाहे गमी जो, त घर में रहण वारे जॾहिं तव्हां ई पंहिंजो कमु प्रॉपर नथा करे सघो त ॿारनि जी पढ़ाई ते इफेक्ट थींदो न। पोइ सम्झो, ॾिसो अॼुकल्ह टीचर आहिनि, हर मनुष्य पंहिंजे पंहिंजे जीवन में कंहिं न कंहिं ॻाल्हि जे लाइ परेशान आहे, त टीचरनि जे जीवन में बि कोई त परेशानी हूंदी, भले उहे नौकरी धंधो त करनि था, पर कंहिं समय टीचर जो मूड सुठो हूंदो आहे त सुठी पढ़ाई त ॿार बि सुठी रीति ग्रहण कंदो आहे, कंहिं समय टीचर जो मूड सुठो न हूंदो आहे त ॿार बि सुठी रीति ग्रहण न करे सघंदो, मतिलबु ॿिन्हिनि जी, चाहे घर में वायुमंडल, चाहे ॿार चाहे टीचर, अॼु ॿार थोरो बि गड़बड़ी करे थो त सम्झी वठो या त तव्हांजी कमी आहे, या टीचर जी कमी आहे, या ॿार जी कमी आहे, थोरो थोरो टिन्हिनि में हूंदो आहे। असां सिर्फ़ु ॿार खे ई ब्लेम न करे सघंदा आहियूं कि ॿार पढ़े नथो, त बाबा चए थो हीअं अगरि असां सम्झी करे हलंदासीं न, सभिनि खे सभु हिक ॿिए खे सम्झी करे हलंदासीं, बाबा चवनि था हीअं अगरि असां सभु हिक ॿिए खे सम्झी करे हलंदासीं त ॾिसो जीवन केॾो सुठो थी वेंदो। कॾहिं कंहिंखे असां चऊं इहो ख़राबु आहे त बाबा चईंदो ईअं थोरी चईंदो कि इहो ख़राबु आहे, त सदा चईंदव न हा भई चलो अॼु पढ़े नथो त असांजी कोई ग़लती आहे, त चलो कॾहिं टीचर, कॾहिं ॿार, कॾहिं घर जो इहो, इन करे बाबा चवनि था कि सदा जीवन में अगरि असां हमेशा पॉज़िटिव सोचंदासीं न त ई असांखे सम्झ में ईंदो कि हा कंहिंमें छा ख़राबी आहे, त हमेशा असांखे पॉज़िटिव सोचणो आहे, हर हिक जी विशेषता ॾिसी करे हलंदव त जीवन में सदा असां अॻियां वधी सघंदा आहियूं। ऐं ॿियो बाबा चवनि था अॼु कि असांखे न सदा अगरि असां स्वयं खे परमात्मा जी छत्रछाया जे हेठां सम्झंदासीं न, ख़ुदि खे, ॿारनि खे, संबंधिनि खे, सभिनि खे, त अगरि असां परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे करे हलंदासीं त असांखे हर ॻाल्हि यथार्थ सम्झ में अची वेंदी आहे कि कहिड़ी ॻाल्हि में असांखे छा करिणो आहे। छो जे असां पंहिंजी बुद्धि लॻाईंदा आहियूं न, त पंहिंजी बुद्धि जो माण्हू लॻाईंदो त उहो पंहिंजे हिसाब सां ई सोचंदो, त बाबा चए थो पंहिंजी बुद्धि, ऐं हिन समय असांजी बुद्धि त कलयुग जे हिसाब सां हलंदी, त कलयुग जे हिसाब सां अगरि असांजी बुद्धि हलंदी आहे त कलयुगी मत जे हिसाब सां हलंदव त घर घर में सुख शांति आहे। हिन समय घर घर में दुख शांति छो आहे? छो जे हिन समय माण्हू कलयुगी मत जे हिसाब सां हलनि था, कलयुगी दुनिया जी मत जे हिसाब सां हलंदा त घर घर में दुख शांति आहे। त माण्हू छा सोचदो आहे, भई मां त समझदार आहियां, मां जीअं चवां थो, मां जीअं घर हलायां थी सही आहे, लेकिन
असां ॾिसूं भई हेॾे समय खां असां घर गृहस्थी हलायूं था, हेॾे समय खां असां पंहिंजी मथे हलिया आहियूं, दुनिया वारनि जी मथे हलिया आहियूं, लेकिन दुनिया ॿियो ई रो रो नर्क ते थींदी वञे। अगरि असां हर कर्म करण खां पहिरियों परमात्मा खे यादि करे हर कर्म कंदासीं न, त असांखे यथार्थ रीति सही ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे कि हिन में असां छा करूं। भई कमु करण खां पहिरियों परमात्मा खे यादि करे हुनखे चओ बाबा हाणे इहे कमु करिणो आहे, अचो असां ॿई करूं। ईअं चई करे संकल्प करे पोइ पंहिंजे कर्म में लॻी वञो। विच विच में बि भॻवान खे बि यादि कंदा वञो, हुन सां मन ई मन ॻाल्हियूं कंदा हलो। सिर्फ़ु हीअ न कि हा भई मां कीर्तन भॼन हलाए रखिया आहिनि, न। जीअं तव्हां हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदा आहियो न, हीअं मन ई मन में बाबा सां ॻाल्हाए करो, बाबा रोटी में ॾाढी मिर्ची थी हुई, हाणे छा करूं, ॾाढी मिर्ची थी लॻे, लूणु ज्यादा थी वियो, बाबा हिन में ईअं गड़बड़ी थी वई, तुरंत ॾिसो तव्हांखे मदद जो अनुभव थींदो। त परमात्मा खे असांखे पंहिंजो साथी ठाहे करे करे हलंदासीं त ही असांखे जीवन में सही ग़लति जी पहचान थींदी, ऐं असां हुन रीति कर्म कंदासीं त जीवन में विजय प्राप्त करे वठंदासीं। ऐं परमात्मा जी मत सुख शांति लाईंदी आहे। ॾिसो सत्युग त्रेता में घर घर में सुख शांति हुई, छो जी माण्हू हाणे जो स्वर्ग जी दुनिया ठाहिण वारो न, उहो स्वयं भॻवान आहे। सत्युग में माण्हू भॻवान जी मत खे कम में लाहींदा हुया। हुन समय भॻवान ज्ञान न ॾींदो आहे, हिन समय भॻवान असांखे उहो ज्ञान ॾेई करे असांजा ओड़ा संस्कार थो ठाहे। जॾहिं असांजा ओड़ा संस्कार थी वेंदा त जॾहिं असां सत्युग में ईंदासीं त उहो ई कर्म कंदासीं। हाणे ॾिसो माण्हू महाभारत पढ़े थो, रामायण पढ़े थो, भागवत गीता पढ़े थो, ग्रंथ शास्त्र सिखनि माण्हुनि जा जेका आहिनि, हुननि में छा आहिनि, हिंसक ॻाल्हियूं आहिनि। भई राम बि रावण खे मारियईं, उन सां बि ईअं दुख थियो। कंहिंखां बि पुछो न, पंहिंजे पंहिंजे धर्म वारे माण्हुनि जे लाइ चईंदा कि असांजे हिन बि केॾो दुख ॾिठो, केॾो दुख वीचारे ॾिठो हुयईं, हीअं थियो हुयो, हीअं थियो हुयो, मतिलबु सभु हिंसक। रामायण भागवत गीता में वरी बि थोरो बहुत सुठो आहे। बाक़ी त ॾिसो सिखनि माण्हुनि जो त ॾिसो भई हुननि जो त कि हा असांजे गुरू हीअं हिंसा कई, हीअं हिंसा कई, हुननि जे त कोई थोरो बि गुरुद्वारे में कोई कुझु करे थो त माण्हू मारण ते अची वञे। ॾिसो भॻवान जे स्थान ते, चाहे मंदिरनि में चाहे टिकाणनि में, काथे काथे माण्हू देवियुनि खे एॾा हिंसक हथियार ॾेई छॾिया अथनि, त माण्हू बि सोचदा असांजी देवी एॾा अस्त्र शस्त्र यूज़ कंदी आहे असुरनि खे मारण लाइ, त असां छो न अस्त्र शस्त्र यूज़ करूं। न ईअं थींदो न, पंहिंजे एॾी हिंसक चीजनि खे ॾिसी करे। हाणे तव्हां रोज़ अहिड़ी देवी खे ॾिसो था जंहिंजे हथ में एॾा हिंसक अस्त्र शस्त्र आहिनि। सिख माण्हू रोज़ पंहिंजे उन्हनि अस्त्र शस्त्रनि जी पूजा कंदा आहिनि, हुननि खे अलाए छा छा कंदा आहिनि। त कंहिं समय माण्हू कोई बुरो कमु करे त उन्हनि खे बि यादि ईंदो, अरे असांजी गुरू हीअं कई, असांजी देवी हीअं मारियईं, त मारण लॻी वेंदा आहिनि। त बाबा चए थो न हिंसक ॻाल्हियूं पढ़ो था त तव्हांजे दिमाग़ में बि हिन समय माण्हुनि जी हिंसा ई हिंसा आहे। भई हाणे देवी ऐं देवता आया, हुननि गुरू हुन समय छा हुयो, कीअं हुन कयो, माण्हुनि त ठाहे छॾियो, असां त ॾिठो न आहे कुझु बि। हा थियो हूंदो ईअं, पर असां ॾिठो थोरी आहे। पोइ अगरि उहे असांखे चवनि था हा भई ग़लति माण्हू खे ईअं मारो, मतिलबु पोइ त दुनिया में पुलिस कोर्ट जेल छो ठहिया आहिनि? पोइ त हुन समय ॿियो माहौल हूंदो, ॿी ॻाल्हि हूंदी, त असां अहिड़ी ॻाल्हियुनि खे पढ़ी पढ़ी पंहिंजे दिमाग़ में ईअं छो विझूं भई हुन हीअं कयईं, हुन हीअं कयईं, हुन देवी हिनखे हीअं मारियईं, हुन गुरूअ हीअं मारियईं। त बाबा चए थो ॾिसो, ऐं परमात्मा असांखे स्वर्ग जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो। भॻवान जी दुनिया में कोई हिंसा न थींदी आहे।
बाबा चए थो भगवान मतलब स्वयं परमात्मा असांखे स्वर्ग जी दुनिया ॿुधाए जे बारे में ॻाल्हियूं ॿुधाईंदो कि तव्हांजी स्वर्ग जी दुनिया केॾी सुठी हुई। त ईअं ॿुधी ॿुधी करे मनुष्य जॾहिं असां रोज 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 ॿुधंदासीं शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता शक्तियुनि आत्मा में शक्तियूं भरे करे असां कीअं हलऊं, जीअं असां रोज रोज ईअं ॻाल्हियूं ॿुधंदासीं त असांजा बि ओड़ा संस्कार ओड़ी आदतियूं थी वेंदियूं। भगवान असांखे चईंदो आहे सदा शांत रहो, सदा शांत रहो, सदा शांत रहो। अब दुनिया वारा छा चईंदा कि ईअं नथो करे त तूं हीअं चओ, न चईंदी आं त कीअं पालदीअं कंदीअं, चाहे ॿारनि जे लाइ चाहे नुंहरुनि जे लाइ चाहे कंहिंजे बि लाइ। परमात्मा चईंदो आहे शांति में सर्व शक्तियूं सर्व गुण समायल आहिनि, त शांत रही त ॾिसो। परमात्मा खे यादि करे तव्हांखे अॼु खां जंहिं ॻाल्हि जे लाइ गुस्सो ईंदो आहे, जंहिं समय तव्हांखे गुस्सो ईंदो आहे, जंहिं समय तव्हांखे घृणा नफ़रत ईर्षा ये सभु कुझु कोई बि विकार बुराइनि जी फीलिंग संकल्प ईंदा आहिनि, त अॼु खां चओ मां शांत आत्मा आहियां। कोई कंहिंखे ज्यादा थो मिले तव्हांखे नथो मिले, शांति तव्हांजे नसीब में हूंदो त तव्हां वटि आपे ई अची वेंदो। त हिन ॻाल्हि जे लाइ बाबा असांखे चईंदो आहे सहज मिले जो दूध बराबर, मांगे वतो त पाणी, खीचे वतो न कंहिंखां त उहो रक्त बराबर थी वेंदो। अगरि तव्हां ॿियनि सां खीचे करे चीजनि खे धन संपत्ति खे पंहिंजो ठाहे वेठा आहियो त मतलब तव्हां रक्त खे पाण वटि रखियो अथव। सहज मिले मतलब हुन धन संपत्ति सां तव्हां जो बि खायो था, जो बि पायो था, जो बि कुझु कमु करो था, उहो रक्त समान आहे। त बाबा चए थो कि ॾिसो माण्हू ॾिसो दुनिया में थिए थो न, माण्हू हिक ॿिए सां खीचे करे छीना झपटी करे लड़ाई झगड़ो करे प्रॉपर्टी वठनि था, सुख वठनि था नथा वठनि, शांती त न आहे। उहे ई तव्हांखे हिकु कमरो मिले, भले ॿिया महल वठनि, तव्हांखे हिकु कमरो मिले लेकिन तव्हांखे उहे हिकु कमरे में बि सभु कुझु खीर जीअं लॻंदो, शुद्ध लॻंदो। तव्हांखे तव्हां जो खाईंदा जीअं रहंदा तव्हांजे जीवन में सुख शांति ख़ुशी रहंदी। तंहिंजे करे बाबा चए थो कि सदा ईअं यादि रखो परमात्मा जी छित्र छाया में रही करे हिक ॿिए जी विशेषता ॾिसो। ऐं अॼु खां परमात्मा जो असांखे सुख शांति ख़ुशी ज्ञान शक्तियूं ॾींदो आहे, उनखे जीवन में कम में लायो। अॼु खां हिन काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्षा द्वेष नफ़रत घृणा इन्हनि जे वश थी करे कोई कर्म न करो। अॼु माण्हू पंहिंजे ॿारनि खे सम्झाए थो जल न रीस न कर, हुनखे पंहिंजे हिसाब, तव्हां पाण खे ॾिसो। अॼु ॿ भेणियूं ॿ भाउ भेण हिक ॿिए सां रीस कंदा जलदा, हिक ॿिए सां न ठहींदा, त ॿारनि खे सम्झाइण खां पहिरियों तव्हां ॾिसो तव्हां सभिनि सां ठही करे वेठा आहियो, तव्हां कंहिंसां रीस न कंदा आहियो, तव्हां सभिनि सां मिली जुली करे हलंदा आहियो। असांखे बाबा परमात्मा त ईअं चईंदो भई तव्हां जेसिताईं असां में रीस करण जलण घृणा करण नफ़रत करण, जेसिताईं असां आत्माउनि में इहे ॻाल्हियूं ख़तम न थींदियूं न, त तव्हां केतिरो बि पंहिंजे ॿारनि खे सम्झाइण जी कोशिश करो, उहो उन्हनि खे दिमाग़ में वेंदो ई न। छो जे तव्हां ई हुनखे रोटी ठाहे था ॾियो, तव्हां ई हुन सां गॾु सॼो ॾींहुं आहियो घर में, त तव्हांजा वाइब्रेशन त ॿारनि वटि वेंदा न, तव्हांजा वाइब्रेशन त घर में फैलंदा न। अॼु ससु ई सभिनि सां जलदी त ससु वॾी थी करे हुनजे घर में त वाइब्रेशन फैलंदा न, त नुंहरियूं बि हिक ॿिए सां जलदियूं।
सस ही रीस कंदी त नुंहरियूं बि कंदियूं, पोइ हुनजा पोतरा मतिलबु पूरो तॾहिं माण्हू चवंदा आहिनि न, हिननि जो खानदान ई अहिड़ो आहे, हिननि जो खानदान ई अहिड़ो। ये छो? माण्हू त शरीर खे ॾिसंदा आहिनि कि हिननि जो खानदान ई अहिड़ो आहे, सभी हिक ई खून थो वहे त सभु हिक जहिड़ा ई आहिनि। लेकिन परमात्मा चईंदो तव्हांजी आत्मा मां इहा विकार बुराइनि जी बदबू घर में फैले थी, जंहिंजे कारण तव्हांजी आत्मा हिन विकार बुराइनि जे वश थी वञे। खानदान हिक जहिड़ो कीअं थींदो? शरीर सां न, उहो त थींदो आहे भई शक्ल हिक ॿिए सां, लेकिन ये जो स्वभाव संस्कार इहे सभु खानदान वारनि जा अगरि सेम हुजनि, कंहिं कंहिंजा अगरि सम्झो के खानदान में न कोई माण्हू अगरि शांति को हूंदो, बाक़ी सभु अशांत आहिनि, बाक़ी सभु विकार बुराइनि जे वश थी करे रीस करे सभु जीवन जीअनि था जीअं दुनिया वारा जीअंदा आहिनि, ऐं कोई हिकु माण्हू अलॻि हूंदो त उहो बि खानदान में त आहे, लेकिन हुनजी आत्मा जो संस्कार पिछले जन्मनि जे कारण अलॻि आहे, उनजो प्रभाव, तव्हांजो प्रभाव उन ते न पियो आहे, त इहे बि परमात्मा जी कृपा आहे, मतिलबु हुनजी छत्र छाया आहे। लेकिन ईअं न शरीर सां कोई लेन देन न आहे, शरीर सां त चलो शक्ल हिक जहिड़ी आहे ये उहा, लेकिन मेन ये चईंदा न खानदान, मतिलबु हिक ई घर में अगरि कोई माण्हू, जीअं चईंदा न हिकु तालाब में ख़राब मछली पूरे तालाब खे ख़राब कंदी आहे, त हिक ई घर में अगरि हिकु माण्हू कामी, क्रोधी, लोभी, मोही, अहंकारी, कंहिंमें क्रोध हूंदो, कंहिंमें लोभ हूंदो, कंहिंमें अहंकार ईंदो, कंहिंमें ईर्ष्या हूंदी, कंहिंमें नफ़रत हूंदी, कंहिंमें घृणा हूंदी, त हुनजी बदबू घर में फैलदी रहंदी आहे। जीअं अगरबत्ती अलॻि अलॻि खुशबू जी थींदी आहे त फैलदी आहे न हुनजी खुशबू, ईअं ई सम्झो कंहिंमें ईर्ष्या आहे त हुनजी बदबू घर में फैलदी, त ॿिया वारा बि अगरि ईर्ष्या न बि कंदा हूंदा त तव्हांजे कारण उन्हनि में बि उहा ईर्ष्या जी भावना ईंदी आहे। अगरि कंहिंमें तव्हांजे घर में कंहिंमें क्रोध आहे त उहो क्रोध जी बदबू घर में फैलदी आहे, पोइ कॾहिं कॾहिं तव्हांखे बि अची सघंदो आहे अगरि तव्हां पाण ते ध्यानु न ॾिनो त, सम्झो तव्हांजे घर में कंहिंखे घृणा करण जी आदत आहे, चईंदा न हिनजी आदत ईअं आहे, हिनजी आदत ईअं, हिनजी आदत ईअं, त इहे जेका बि घर में सम्झो 10 ॼणा आहिनि उन्हनि जी अलॻि अलॻि आदतियूं आहिनि, त उहे घर में फैलदियूं आहिनि, जीअं कीटाणु फैलदा आहिनि न, ये आत्मा पंहिंजे सोच द्वारा घर में बदबू फैलाईंदी आहे। पोइ पहिरियों त उन्हनि में न हुयो, लेकिन धीरे धीरे पोइ उन्हनि में बि उहा सभु, जेको माण्हू रोटी ठाहींदो आहे घर में, कमाइण वारो न, जेको घर में रोटी ठाहींदो न, ऐं उहो अगरि ईअं उल्टा सुल्टा वीचार करे, रोटी ठाहिण वारे में अगरि विकार बुराई हूंदा, जलण जी आदत हूंदी, क्रोध हूंदो, लोभ हूंदो, मोह हूंदो, सोचो रोटी खाइण वारनि जी छा हाल थींदी। सम्झो तव्हां कंहिं ॾींहुं तव्हांखे कंहिंसां नफ़रत थी थिए, ऐं तव्हां हुन समय रोटी बि ठाहियो था, हुन सां उहा नफ़रत वारी फीलिंग बि अचे थी, अहिड़ी आहे, ख़राब आहे, ईअं फोन ते बि ॻाल्हायो था, कंहिंसां तव्हांखे जेलसी फोन ते ॻाल्हायो था, उहा तव्हांखे ॿुधाए थी की मां ईअं थी करां, ऐं तव्हांखे जलन थी थिए कि ॾिस इहे केॾो अॻियां वधी, अॻियां नौकिरी धंधो थी करे, एॾा पैसा कमाए थी, मां वेही रोटी थी ठाहियां, ईअं थी करां, त तव्हांजी रोटी में जेलसी वारा वाइब्रेशन अची वेंदा। ऐं खाइण वारा अगरि परमात्मा खे यादि करे न खाईंदा त हुननि में बि जेलसी जा संस्कार अची वेंदा। त इहा ॾिसो, घर घर में अगरि माण्हू अगरि हिकु सभु सुठी रीति हलनि परमात्मा जी चित्र छाया में रही करे, ऐं परमात्मा जो असांखे गुण ॾिना अथई, शक्ति ॾिनी अथई, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियूं, सहन शक्ति, समाइण जी शक्ति, हिननि खे यूज़ करे अगरि तव्हां हलो घर घर में त तव्हांजो घर स्वर्ग थी वेंदो। ऐं अगरि तव्हां घर घर में काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे वश थी करे हलो था, विकार बुराइनि जे वश थी करे हलो था, त घर घर नरक आहे। रोज अगरि घर में माण्हू विकार बुराइनि वश कर्म करे थो त घर घर नरक आहे, घर घर वैश्यालय, बसि माण्हू ॿाहिरि वैश्यालय न, परमात्मा चईंदो आहे घर घर वैश्यालय।
त परमात्मा हाणे घर घर खे स्वर्ग ठाहिण आयो आहे। हिन करे परमात्मा असांखे चवनि था घर घर स्वर्ग कीअं थींदो, जॾहिं तव्हां सदा शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता सहन शक्ति समाइण जी शक्ति परखण जी शक्ति सामनो करण जी शक्ति निर्भयता जी शक्ति इन्हनि खे यूज़ करे जीवन जींदव त घर घर स्वर्ग थी वेंदो। छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे स्व परिवर्तन और विश्व परिवर्तन जी जिम्मेवारी जा ताजदारी सो विश्व राज जे ताजदारी ठहो। बाबा चवनि था जीअं बाप जे मथां बाप परमात्मा जे मथां परमात्मा जो असांखे वरसो सुख शांति ॾींदो आहे, उनखे पंहिंजो सम्झंदा आहियो न भई माण्हू सभु चईंदा आहिनि कि हा भॻवानु मुंहिंजो आहे मूंखे सुख शांति ज़रूरु ॾींदो, मुंहिंजो जनम सिद्ध अधिकार आहे सदा सुख शांति में रहण जो। त उहो ई परमात्मा चए थो जीअं तव्हांखे भॻवान जे मथां अधिकार आहे, चओ था मुंहिंजो भॻवानु आहे, उहो ई असांखे भॻवान जे चए ते बि हलो। भई अगरि ॿार चए मुंहिंजा माउ पीउ आहिनि ऐं तव्हांजो चयो न मञे तव्हांजे मत ते न हले त तव्हां चईंदा न भई तूं मुंहिंजे मत ते त हले नथो। त उहो ई तव्हां भॻवान जे मथां जो अधिकार रखी वेठा आहियो न, असांजो गुरू आहे असांजी देवी आहे असांजो, असां त हिनखे मञंदा आहियूं, ॿियनि जी ॿुधंदा ई न, चईंदा न असां त हिननि खे मञे त उहो तव्हांखे जो चवनि था उहो बि मञी करे हलो न, तॾहिं त तव्हांखे बि भॻवानु हुन रूप में स्वीकार कंदो न, हा मुंहिंजो ई ॿार आहे। तव्हांजो ॿार चयो न मञियो चयो मां फलाणे जो माउ पीउ आहियां त चवंदा न असांजो ॿार न आहे असांजो चयो ई न मञंदो आहे। त परमात्मा तव्हांखे चए थो सुख शांति प्रेम आनंद पवित्रता सां जीवन जियो, दुख न ॾियो न वठो, सदा सुख स्वरूप रहो। त तव्हां हुनजो चयो मञो था, हुन समय यादि करो कि मां कंहिंजो ॿार आहियां। अगरि मां अञा बि दुखी परेशान अशांत विकार बुराइनि जे वश थी करे जीवन जींदमि त भॻवानु असांखे कॾहिं बि पंहिंजो ॿार स्वीकार न कंदा, सपूत ॿार स्वीकार न कंदा। त असांखे परमात्मा चए थो मुंहिंजे चए ते हली करे ख़ुदि खे परिवर्तन करे विश्व खे परिवर्तन करो। स्लोगन आहे सदा परमात्मा जी छत्र छाया जे अंदरि रहो त विघ्न विनाशक थी वेंदा। जीवन में जो विघ्न परेशानियूं ईंदियूं आहिनि हुननि सां पार थियण लाइ हुनखे विनाश करण लाइ असांखे सदा परमात्मा जी छत्र छाया जे हेठां रहणो आहे। त असांखे कोई बि दुख परेशानी तव्हां परमात्मा ते विश्वास रखी हलंदव त तव्हांजी वॾी सां वॾी बीमारी बि छुटिजी वेंदी तव्हां हुन सां। ॾिसो दुनिया में केॾा ॿुढा ॿुढा माण्हू बि हलनि था न, कंहिंजी शक्ति सां था हलनि, शरीर त बीमार आहे ऐं कोई मदद बि नथो करे अॼुकल्ह त कंहिंजी शक्ति सां था हलनि, परमात्मा जी। छो जी ॾिसो माण्हू चए असां त ॿुढा थी विया हाणे कहिड़े कम जा, लेकिन तव्हां बि अगरि तव्हां ॿुढा आहियो तव्हां बि तव्हां ते भॻवानु कृपा करे वेठो त ज़रूर तव्हां भॻवान जे कम जी आत्मा आहियो, तॾहिं त तव्हांजी संभाल करे थो न। सिर्फ़ु असांखे हुनखे हर कदम यादि रखो, हर समय हुनखे पंहिंजो ठाहे करे हलंदव न त उहो तव्हांखे सदा ई तव्हांजी मदद कंदो रहंदो। छो जी बाबा चवंदा आहिनि कि ॿुढनि माण्हुनि सां परेशान न थियणो खपे। ॿुढनि माण्हुनि जी सेवा करण सां छा थींदो आहे, छो जी ॿुढा माण्हू फ्री हूंदा आहिनि ऐं उहो भॻवान खे यादि कंदा आहिनि ऐं भॻवान खे त मददगार खपनि न। भई तव्हां बाक़ी माण्हू त पंहिंजे धंधे में ॿारनि में रोटी पाणी में बिज़ी हूंदो, ॿुढा माण्हू त अहिड़ी चीज खाइनि बि न, ज्यादा बिज़ी बि न, त वेठे वेठे जो भॻवान खे यादि कंदा आहिनि त भॻवानु उन्हनि द्वारा ॾाढनि जी मदद कंदो। हिन करे चईंदा आहिनि ॿुढनि जी सेवा करे पुण्य कमायो, छो जी उहो भॻवान खे यादि था करनि त तव्हां उन्हनि की मदद कंदव त उन्हनि जो बि फल तव्हांखे मिलंदो न। छा ओम शांति। बाबा की यादि करो,